दादूअ में काछे जे इलाइक़े यूसी पट गुल मोहम्मद हीरो खान जे रवासिन जो मुख्तियारकार जोई एएसआई हीरो खान रियाज़ जमाली ऐं पीपी काउंसलर यूनस कोरे जो खिलाफ प्रेस क्लब दादू अॻियां सिकंदर लिगारी, बहादुर लिगारी, शाह पसंद लिगारी, इनायत लिगारी जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त मुख्तियारकार जोई ऐं एएसआई रियाज़ जमाली मुखालिफ़नि जी चुर्च ते हद दख़लियुनि जो जवाब ॼाणाए मिसकीननि जा ज़ाती ख़रीद कयल सर्वे ज़मीन ते अॼल घर ढाहे पट कया विया आहिनि। असांजे घरनि मां मासूम ॿारनि ऐं औरतनि खे कढी असांजे चौधीवारी जो तक़दुस पायमाल कयो वियो। हिननि चयो त असां हिते अबनि ॾाॾनि खां पंहिंजी मिल्कियत ते वेठल आहियूं। मुखालिफ़नि खे ॿियो कुझु बि नज़र न आयो त अची असांजे घरनि खे हद दख़लियुनि जी आड़ में ढाइण शुरू कयो अथनि ऐं जिते हद दख़लियूं आहिनि उन्हनि खां पैसा वठी असांखे तकलीफ़ूं ॾेई परेशान कयो पियो वञे। हिननि मुतालबो कयो त एसएसपी दादू, वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट खां त असांजे घरनि तां कब्ज़ा ख़त्म कया वञनि ऐं कब्ज़ा माफ़िया खिलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। अज़ीज़ुल्लाह ख़ासकेली, टोंग न्यूज़ दादू।